सनू शर आई या ॿियो को आई ऐं हथ में बुआरो छो खयो अथई? तोखे हिन इलाइक़े में पहिरियों भेरो थो ॾिसां। छोरा केरु आहे? ओ बा, मां रहूं थी कच्चे वारो फ़क़ीर सनू शर ई आहियां। कच्चे में रेंजर ऑपरेशन जी ख़बर ॿुधण खां पोइ सभु ॾोह छॾे करे अॼुकल्ह रोडनि ते बुआरी थो ॾियां। 50-100 पाड़े वारा ख़र्चड़ी ॾींदा आहिनि, मिड़ई ख़र्चो पाणी निकिरे थो। जेकॾहिं तव्हांखे बि को गटर वग़ैरह खोलाइणो हुजे हुकुम कयो। फ़क़ीर सनू शर वेठो आहे। होलसेल रेट ते शहरनि जा बंदि थियल गटर खोलींदो आहियां। वॾा छोरा हेॾा छापर निरड़ ते टोपी, फेसबुक ते शेरो शाइरी, कम वरी गटरनि खोलण जो तो करी। हालत आहे यार। इहो बुआरी ॾियण जो किथां कोर्स कयो अथई या ईअं पाण ई सिखी वियो आई? चरिया मूं जहिड़ो स्वीपर तोखे पूरे मुल्क में कोन मिलंदो। हिकु दफ़े कश्मीर शहर जे गटर में गिरियुसि सफ़ाई करण लाइ। हिकु हफ़्ते खां पोइ राणीपुर गंबट जे गटर मां ॿाहिरि निकितुसि। कश्मीर खां वटि राणीपुर ताईं सॼी लाइन बंदि हुई। बाबा मुंहुं खोली सॼे शहर जी सफ़ाई कंदो आहियां साईं। छोरा सफ़ाई त असुल तव्हांजी हाणे पुलिस ऐं रेंजर्स कंदी। तव्हां कच्चे जे धाड़ेलनि घणियूं मस्तियूं कयूं आहिनि, हाणे झलियो न दब। छोरा सनू मूं ॿुधो आहे त तूं गीत बि ॻाईंदो आहीं, आवाज़ बि ॾाढो सुरीलो अथई। को अहिड़ो गीत ॿुधाए जॾहिं तूं हिन दुनिया मां गुज़ारे वञी त तुंहिंजी यादगिरी में असां उहो गीत हलायूं। मरी वियुसि त मुंहिंजी वफ़ा याद ईंदे, हर हिकु कदम ते मिठा याद ईंदे। मरी वियुसि त मुंहिंजी वफ़ा याद ईंदे, हर हिकु कदम ते मिठा याद ईंदे। मरी वियुसि त मुंहिंजी। अब भाई 2 मिंट छोरा मां रोई वठां। छोरा हाणे मां बि हिकु गानो थो ॿुधायां तोखे। हाँ तोखे वठण सनू शर बूटनि पादरनि सां ईंदासीं, बूटनि पादरनि सां ईंदासीं, नौरोज़ी छबनि सां ईंदासीं। तोखे वठण सनू शर बूटनि पादरनि सां ईंदासीं। ओ साईं ड्रेजार्थ न बाबा, मूंखे हिननि छापरनि जो कसम आहे ॿीहर ॾोह न कंदुसि। वॾा अड़े आचार जे दॿे मोंडा सॼी ज़िंदगी ॾोह करे हाणे वरी हाजी सिद्दीक़ थियण जी कोशिश थो करीं। अचनि था वठण असांजा जवान। जल्दी कर, हाणे वसियत कर। तुंहिंजी आख़िरी वसियत कहिड़ी आहे? ओ साईं मां रहूं थी कच्चे जो बिल्लो फ़क़ीर सनू शर। अवां कच्चे जे सभिनी ॾोहारियुनि सां मुखातिब थी करे ज़िंदगीअ जी आख़िरी वसियत थो करियां। इनखे आख़िरी वसियत इन लाइ चवां थो त ख़बर न आहे कहिड़े टाइम बि मुंहिंजूं टंगूं मथे थी सघनि थियूं। बेली हाणे हथ जोड़े अर्ज़ु थो करियांव, ॾोह करणु छॾे ॾियो। पंहिंजा हथियार फिटी करे मूं जियां बुआरियूं खणी रोडनि जी सफ़ाई कयो ऐं हिन मुआशिरे खे पाक ऐं साफ़ सुथरो बणायो। पंहिंजे पाण खे गवर्नमेंट हवाले कयो ऐं पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियो यार। एॾियो कच्चे जा धाड़ेलो ॿुधो था न सनू शर जूं ॻाल्हियूं। ही बि तव्हां जियां हिकु वॾो धाड़ेलो हुयो। हेॾियूं मुछूं, 1/2 किलो मुछनि खे तेल हणी हर रोज़ फेसबुक ते उलमाए किराम जे ख़िलाफ़ बकवासूं कंदो हुयो। हाणे ॾिसो हिन जा हाल। रेंजर्स ऑपरेशन खां पोइ बुआरो हथ में अथसि, सॼो ॾींहुं रोड साफ़ कंदो थो वतेव। तव्हां सभिनी खे बि इहा वार्निंग आहे, पंहिंजा हथियार फिटी करे पंहिंजे पाण खे सरेंडर करे गवर्नमेंट हवाले कयो ऐं पंहिंजूं सज़ाऊं काटे इज़त जी ज़िंदगी गुज़ारियो। निभागो छा रखियो आहे ॾोहनि जी दुनिया में? कॾहिं माण्हू था अगवा कयो, कॾहिं नंढड़ा मासूम गुलनि जहिड़ा ॿार था अगवा कयो। इन्हनि जूं बदुआऊं तव्हांखे सुम्हण कोन ॾींदियूं, क़बर ताईं तव्हांखे कोन छॾींदियूं। ज़ालिमो जल्दी करे पंहिंजे पाण खे सरेंडर करे गवर्नमेंट जे हवाले कयो। जेकॾहिं चालाकी करण जी कोशिश कई वे त तव्हां सां अहिड़ी हालत कबी जेका बुरड़े ॿारनि सां कई।